ओम शांति। ये टिटी मिठी तारीख है 22/8/2024। मीठा मीठा भाव तरज वंदा मीठे मीठे ॿार तव्हां सॼे कल्प में ऑल राउंड पाठ वॼायो आहे। हाणे पाठ पूरो थियो, हाणे घर हलणो। हाणे असांखे घर हलणो। प्रश्न आहे, तव्हां ॿार पंहिंजे भाग्य जी महिमा कंहिं शब्दनि में कंदा आहियो? उत्तर आहे, असां ब्रह्मण चोटी आहियूं। असांखे निराकार भॻवान बि पढ़ाईंदो आहे। दुनिया में मनुष्यनि खे पढ़ाईंदा आहिनि, लेकिन असांखे स्वयं भॻवान पढ़ाईंदा आहिनि। त केतिरा भाग्यशाली थियासीं न असांखे स्वयं भॻवान पढ़ाइनि था, त असां केतिरा भाग्यशाली थियासीं। त इहे ई नशो रहे कि मां कंहिंजो ॿारु आहे, कंहिंजो स्टूडेंट आहे, कंहिंजी मत ते हलां थो, केरु मुंहिंजो सतगुरु आहे। प्रश्न आहे, हिन ड्रामा में सभिनि खां वॾो पोज़ीशन कंहिंजो आहे? उत्तर आहे, निराकार बाप जो। उहो तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप आहे। सभी आत्माऊं ड्रामा जे सूत्र में बंधियल आहिनि। सभिनि खां वॾो पोज़ीशन बाप जो आहे। सभी आत्मा ड्रामा जी सूत्र में बंधल आहिनि। सभिनि खां वॾो पोज़ीशन बाप जो आहे। त ड्रामा जे सूत्र में बंधल हुई आत्माऊं, सभिनि खां वॾो पोज़ीशन कंहिंजो आहे? बाबा जो। ओम शांति। रूहानी ॿारनि सां रूहानी बाप पुछनि था, मिठी मिठी ॿार पंहिंजो घर शांतीधाम यादि आहे? भुलिजी त न विया आहियो? हाणे 84 जो चकर पूरो थियो। कीअं पूरो थींदो आहे इहे बि तव्हां सम्झी विया आहियो न, कि कीअं 84 जो चकर पूरो थींदो आहे। सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं ईअं ॿियो कोई बि पुछी न सघे। मिठे मिठे ॿार लाडले ॿारनि सां बाबा पुछंदा आहिनि, हाणे घर हलणो आहे? घर हली करे पोइ सुखधाम में ईंदासीं। इहा सुखधाम त न आहे न, इहा आहे पुराणी दुनिया दुखधाम। उहा आहे शांतीधाम ऐं पोइ सुखधाम। हाणे हिन दुख सां मुक्त थी वञिणो आहे मुक्तिधाम। हाणे हिन दुख सां मुक्त थी वञिणो आहे मुक्तिधाम। मुक्तिधाम अथवा शांतीधाम जी हिकु साम्हूं ई आहे, उहो असांजो घरु आहे। पोइ तव्हां नए विश्व में ईंदा, हुते पवित्रता सुख शांती बि हूंदी। इहे त सम्झंदा आहियो न, ॻाईंदा बि आहिनि न। बाप खे बि पुकारंदा आहिनि, हे पतित पावन, हिन पतित दुनिया सां असांखे वठी हलो। इन में ॾाढो दुख आहे, असांखे सुख में वठी हलो। स्मृति में ईंदो आहे न, स्वर्ग खे सभु यादि कंदा आहिनि। असांखे दुख सां, असांखे हिन दुख जी दुनिया सां वापसि सुख जी दुनिया में वठी हलो। हिते ॾाढो दुख आहे, असांखे सुख में वठी हलो। स्मृति में ईंदो आहे न, असांखे स्मृति में ईंदो आहे कि असां दुख जी दुनिया में वेठा आहियूं, असां सुख जी दुनिया में बि हुयासीं, त बाबा खे यादि कंदा आहियूं। स्वर्ग खे सभु यादि कंदा आहिनि। शरीर छॾियो, चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो। त सुख जी दुनिया सभिनि खे स्मृति में ईंदी आहे। लेफ्ट फॉर हेवनली अबॉर्ड। कंहिं लेफ्ट कयो? आत्मा वई हेवन जी तरफ़, ईअं चईंदा आहिनि। शरीर त न वेंदो आहे, आत्मा ई वेंदी आहे। हाणे तव्हां ॿार ई शांतीधाम सुखधाम खे ॼाणंदा आहियो, ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे नॉलेज, शांतीधाम छा आहे, सुखधाम छा आहे। तव्हां सुखधाम में हुयो, हाणे दुखधाम में आया आहियो। सेकेंड, मिनट, घंटा, ॾींहुं, वर्ष बीती विया आहिनि। हाणे 5000 वर्ष में बाक़ी कुझु ॾींहं पिया आहिनि। बाप ॿारनि खे स्मृति ॾियाराईंदा आहिनि। ॾाढो सहज ॻाल्हि आहे, हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। आत्मा खे 84 जन्म कीअं वठंदी आहे इहा बि कंहिंखे पतो न आहे। लाख वर्ष जी ॻाल्हि त कंहिंखे यादि बि रहणु मुश्किल आहे। आत्मा 84 जन्म कीअं वठंदी आहे इहा बि कंहिंखे पतो न आहे। लाखों वर्ष जी ॻाल्हि त कंहिंखे यादि बि रहणु मुश्किल आहे। इहा आहे ही 5000 वर्ष जी। जॾहिं असांखे पंहिंजे पिछले जन्मनि जी ॻाल्हियूं ई न यादि आहिनि, त लख वर्ष पहिरियों छा थियो उहो कीअं यादि रहंदो। माण्हुनि खे त अॼु सुबुह जी ॻाल्हि बि भुलिजी वेंदा आहिनि।
वापारी माण्हू बि स्वास्तिक चोपड़ो कढंदा आहिनि, उनखे गणेश चईंदा आहिनि। गणेश खे हाथी जी सूंड ॾेखारींदा आहिनि। मनुष्य पैसा ख़र्चु कंदा आहिनि, चित्र आदि ठाहींदा आहिनि। हिनखे चइबो आहे वेस्ट ऑफ टाइम। तव्हां में बि केतिरी ताक़त हुई, उहा दिन प्रतिदिन कमु थींदी वेंदी आहे। जीअं मोटर में पेट्रोल कमु थींदो आहे, हाणे त तव्हां ॾाढा कमज़ोर थी विया आहियो। 5000 वर्ष पहिरियों भारत छा हुयो? अथाह सुख हुयो, केतिरो ज़बरदस्त धन हुयो। इहे राज्य उन्हनि कीअं पायो? राजयोग सिखी विया न। उन्हनि इन राज्य इहे कीअं पायो? राजयोग सिखी करे। इन में लड़ाई आदि जी ॻाल्हि न आहे। इनखे चइबो आहे ज्ञान जा अस्त्र शस्त्र। कोई स्थूल ॻाल्हि न आहे। ज्ञान जे अस्त्र शस्त्र आहिनि। ज्ञान विज्ञान यादि ऐं ज्ञान में केतिरा वॾा ज़बरदस्त अस्त्र शस्त्र आहिनि। ज्ञान विज्ञान यादि ऐं ज्ञान जा केतिरा वॾा अस्त्र शस्त्र आहिनि न। इहे ज्ञान जा अस्त्र शस्त्र, ज्ञान ऐं यादि ॾाढा वॾा अस्त्र शस्त्र आहिनि। सॼे विश्व ते तव्हां राज्य कंदा हुयो न। देवताउनि खे चइबो ई आहे अहिंसक। हाणे तव्हां ॿारनि खे मनुष्य खां देवता ठहिण जी शिक्षा मिले थी न। असां हाणे मनुष्य खां देवता था ठहूं। तव्हां ॼाणंदा आहियो असां हर 5000 वर्ष खां पोइ बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियूं। हीअ आत्मा जी ई ॻाल्हि आहे कि असां आत्मा ई बेहद जो वरसो बाबा खां वठंदी आहे। इन में स्थूल लड़ाई आदि जी ॻाल्हि न आहे। आत्मा पतित ठही इन करे उहो पावन थियण लाइ बाप खे सॾु कंदी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, हाणे त घर वञिणो आहे न। इहा आहे जीव आत्माउनि जी दुनिया, उहा आहे आत्माउनि जी दुनिया। उनखे जीव आत्माउनि जी दुनिया न चईंदसि। इहा घड़ी घड़ी स्मृति में लाहिणो खपे। असां दूर देश जा रहण वारा आहियूं। असां आत्माउनि जो घर उहो ब्रह्मांड आहे, जिते असां आत्माऊं निराकार रूप में रहंदा आहिनि। इहे बि बुद्धि में रहे असां हुते रहंदा आहियूं। इन आकाश तत्व सां पार, जिते सूर्य चांद बि न हूंदा आहिनि। एतिरो परे असां परम धाम में बाबा वटि रहंदा हुआसीं। हाणे हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ वॼाइण। हाणे वरी असांखे पंहिंजो पाठ पूरो करे वरी मथे वञिणो आहे। असां हुतां जा रहण वारा हिते पाठ वॼाइण आया आहियूं। 84 जो पाठ वॼाईंदा आहिनि। सभु त 84 जन्म न वठी सघंदा आहिनि न। आहिस्ते आहिस्ते मथां खां उतरंदा ईंदा आहिनि। असां ऑलराउंडर आहियूं। इहे सभु कमु करण वारनि खे ऑलराउंडर चइबो आहे। तव्हां बि ऑलराउंडर आहियो न। आदि खां अंत ताईं तव्हांजो पाठ आहे। हिन चक्कर जो अंत आहे त बि मथां खां ईंदा रहंदा आहिनि। हाणे हिन चक्र जो अंत आहे त बि मथां खां ईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा न जेसि ताईं मथे ख़ाली न थींदी तेसि ताईं हिते ड्रामो हलंदो रहंदो। जीअं ई लास्ट आत्मा ईअं हिते ईंदी ऐं असां सभु बाबा सां गॾु हली हलंदासीं। बाबा त हली हलंदा, पोइ बाबा सां गॾु जो आत्माउनि जो बुद्धि योग हूंदो उहो बि बाबा सां गॾु गॾु हूंदो, हली वेंदा। जंहिंजो न हूंदो उहो उनजो जंहिंसां हूंदो उहो उनजे पुठियां पुठियां हली वेंदी। असां त बाबा जी यादि में वेठा आहियूं त जीअं ई बाबा खे संकल्प आयो, कोई आत्मा आई हेठि, बाबा हली हलिया, असां बि बाबा सां गॾु पहुची वियासीं। पोइ जेकी आत्मायूं जंहिंजे संकल्प में हूंदियूं न उहो हुनजे पिछाड़ी हली वेंदियूं, है न। त इहे जीअं बाबा चवनि था न जीअं हिकु माला ठहींदी रहंदी आहे। त असांखे छा करिणो आहे? असांखे बाबा खे यादि करिणो आहे। बाबा विया असां बि विया, पोइ असांजे पुठियां सभु आत्मायूं बि अची वेंदियूं। लेकिन असांखे बाबा खे यादि करिणो आहे। असांखे कंहिंखे ॿिए कंहिंखे यादि न करिणो आहे। भई कंहिंखे जंहिंसां जोड़णी आहे, पंहिंजो बुद्धि योग जोड़े करे हले थो। हा, हिन करे त बाबा चईंदा आहिनि न ब्रह्मा बाबा खे बि न ॾिसो। असांजो डायरेक्ट योग शिव बाबा सां गॾु हुजिणो खपे। हा, लेकिन ब्रह्मा बाबा जो रिगार्ड रिस्पेक्ट रखिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि अञा ताईं मथां खां आत्मा ईंदी रहंदियूं आहिनि, वृद्धि पाईंदी रहंदियूं आहिनि। बाप तां ॿारनि खे हमसो जो अर्थ बि सम्झाईंदा आहिनि। उहो माण्हू त चईंदा आहिनि हमसो परमात्मा।
उन्हनि खे त ड्रामा जे आदि मध्य अंत ड्यूरेशन आदि जो बि कुझु पतो न आहे। तव्हांखे बाप सम्झायो आहे हिन शरीर में तव्हां हाणे ब्रह्मण आहियो न। असां हाणे आत्मा आहियूं, पवित्रता जो पाठ वॼायूं था त असां जीअं ब्रह्मण थी वियासीं। प्रजापिता ब्रह्मा द्वारा शिव बाबा तव्हांखे एडॉप्ट कयो अथई। कीअं एडॉप्ट कयो अथई? पढ़ाईंदा आहिनि। इहे त यादि रहणो खपे न कि हाणे असांखे शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा एडॉप्ट कयो अथई। त हाणे असां कहिड़ो जीवन जीऊं था? ब्रह्मण अर्थात पवित्रता जो। जेतिरो असां पवित्र रहंदासीं, बाबा जी शक्ति हिन पूरी दुनिया में असां द्वारा फैलंदी वेंदी आहे। बाबा चवनि था बाप सदा यादि रहे, बाप असांखे पढ़ाइनि था। वो ऊच ते ऊच भॻवानु आहे। सभी आत्मा हिन ड्रामा जे धागे में पिरोयल आहे, है न। ये सभिनि जो जैसा जैसा बुद्धि योग आहे उअं उअं यादि रहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां शुरू में देवता हुयासीं, पोइ असां क्षत्रिय धर्म में आया, अर्थात सूर्यवंशी का चंद्रवंशी, एतिरा जन्म वरिता। इहे सभु पतो हुजणो खपे। इहे नॉलेज पहिरियों तव्हां में बिल्कुलु बि न हुई। हाणे बाप असांखे सम्झाए अथई। इहे वर्णनि जी बाजोली आहे। हाणे पोइ शूद्र खां ब्रह्मण ठहिया आहियो न। ब्रह्मण खां पोइ देवता ठहींदासीं। शूद्र खां असां ब्रह्मण ठहिया आहियूं, ब्रह्मण खां पोइ देवता ठहींदासीं। विराट रूप ॾेखारींदा आहिनि न। तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे कीअं असां हेठि उतरंदे ब्रह्मण कुल में आया आहियूं, पोइ DT डायनेस्टी में ईंदासीं। हाणे तव्हां ब्रह्मण आहियो। चोटी सभिनि खां मथे हूंदी आहे न। तव्हांजो जीअं ऊच कुल, तव्हां जहिड़ो ऊच कुल ॿियो कंहिंजो कहलाईंदो, है न। जंहिं कुल जा माता पिता ई हेॾा ऊचा आहिनि त असांखां ऊचो कुल ॿियो कंहिंजो बि न हूंदो। भॻवानु बाप अची करे असांखे पढ़ाइनि था। केतिरा भाग्यशाली आहियूं असां। पंहिंजे भाग्य जी कुझु महिमा था करो। ॿाहिरि में त सभु मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि। इहे त निराकार बाप सां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। इहे बाप कल्प हिकु ई बार अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। पढ़ाई त हर हिकु पढ़ंदा आहिनि न। बैरिस्टर जी नॉलेज पढ़ी करे बैरिस्टर ठहींदा। उहे सभु मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि। हाणे आहे भॻवान वाच्य। मनुष्य खे त कॾहिं भॻवानु न चईंदसीं न। उहो त निराकार आहे। हिते अची करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। पढ़ाई न सूक्ष्म वतन में आहे न मूल वतन में पढ़णी हूंदी आहे। पढ़ाई न असां सूक्ष्म वतन में पढ़ंदा आहियूं न मूल वतन में पढ़ंदा आहियूं। पढ़ाई हूंदी ई हिते आहे। इन में मुंझण जी त ॻाल्हि ई न आहे। स्कूल में कॾहिं स्टूडेंट चईंदा छा कि असां मुंझंदा आहियूं? स्कूल में कॾहिं स्टूडेंट चईंदा कि असां मुंझंदा आहियूं? असांखे निश्चय न थींदो आहे। पढ़ाई खे पढ़ी करे पंहिंजो स्टेटस वठंदा आहिनि त हिन में असांखे मुंझण जी त ॻाल्हि न आहे। सीधो साधो आहे। शिव बाबा हिन सृष्टि ते आहिनि, साकार ब्रह्मातन में असांखे अची करे पढ़ाइनि था। जेको बाबा पढ़ाए उहो असां पढ़ूं था मुरली। हाणे बाबा भले ई अव्यक्त वतन मूल वतन में आहिनि, लेकिन अञा बि असांखे भाषा अचे थी न कि बाबा असांखे पढ़ाइनि था। त पढ़ाई खे पढ़ी करे पंहिंजो स्टेटस वठंदा आहियो न। इहे लक्ष्मी नारायण सतयुग आदि में विश्व जा मालिक कीअं ठहिया? ये लक्ष्मी नारायण सतयुग में विश्व जा मालिक कीअं ठहिया? ज़रूरु बाप द्वारा ठहिया हूंदा न। बाप त सच ॿुधाईंदा आहिनि। भॻवानु कोई रॉन्ग थोरी ॿुधाए सघंदो आहे। ॾाढो भारी इम्तिहान आहे। ॾाढो भारी इम्तिहान आहे। बाबा चवंदा हिन समय त प्रजा ते राज्य आहे। राजा रानी त आहिनि, सतयुग में हुया, हाणे कलयुग अंत में न आहिनि। इनखे चइबो आहे पंचायती राज्य। गीता में लिखियलु आहे कौरव पांडव। रूहानी पंडा त तव्हां आहियो, सभिनि खे रूहानी घर जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। रूहानी पंडा त असां आहियूं जो सभिनि खे रूहानी घर जो रास्तो ॿुधाईंदा आहियूं। रूहानी घर किथे असांजो?
हिन सूर्य चांद तारनि खां बि परे असां निराकारी दुनिया परम धाम में बाबा वटि रहंदा आहियूं। त असांखे छा करिणो आहे, असां रूहानी पंडा आहियूं जो सभी आत्माउनि खे परम धाम में बाबा सां गॾु वठी हलंदा आहियूं। त ॾिसो, जंहिंजे बि कनेक्शन में असां ईंदा आहियूं न, जंहिंखे बि बाबा जी आदि दृष्टि में दृष्टि ॾेई करे असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, जंहिंजे बि संबंध संपर्क में ईंदा आहियूं, त उहो भले बाबा सां न जुड़नि, लेकिन असां द्वारा उहो बाबा सां जुड़ी वेंदियूं। असां द्वारा उहो बाबा सां जुड़ी वेंदियूं। त हिन करे बाबा चईंदा आहिनि, संदेश ॾियो, संदेश ॾियो, हर हिक खे मुंहिंजो परिचय ॾियो। छोकी असां अगरि कंहिंखे बि मनसा वाचा कंहिं बि रीति असां उन्हनि खे न बाबा जो संदेश ॾिनो, त जीअं असां द्वारा उहा आत्मा बाबा सां जुड़ी वई, त हीअं छा ठही वई, हिकु माला ठहींदी वेंदी। त बाबा चवंदा आहिनि कि उहो त तव्हां आत्माउनि जो रूहानी घर आहे न, उहो त असां आत्माउनि जो रूहानी घर आहे। रूह जन्म वठी करे पाठ वॼाईंदी, इहे ॻाल्हियूं तव्हांजे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदो आहे। ऋषि मुनि आदि कोई बि न रचता के न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि, परंतु उन्हनि जो बि कोई हिसाब किताब न आहे। दुनिया में लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि, परंतु उन जो बि कोई हिसाब किताब न आहे। अधु अधु त थी न सघे, पूरो अधु सुखधाम पोइ पूरो अधु दुखधाम। ये पतित दुनिया विशेष उहा वाइसलेस दुनिया, पावन दुनिया वाइसलेस। त अधु अधु बि अगरि लाखों वर्ष चई छॾूं त अधु अधु बि न थिए। इन करे बाबा चईंदा आहिनि अधु अधु थींदो आहे। बाप केतिरो ऊच ते ऊच आहे, परंतु केतिरो साधारण रीति बाबा असांखे अची करे पढ़ाईंदा आहिनि। कोई वॾे माण्हू आदमी ऑफिसर शादी सां मिलंदा आहिनि त केतिरो उन्हनि जो रिगार्ड, उन्हनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि। पतित दुनिया में पतित मनुष्य ई पतितनि जो दीदार कंदा आहिनि। पावन आहिनि त पावन आहिनि ई गुप्त। पतित दुनिया में पतित मनुष्य ई पतितनि जो दीदार कंदा आहिनि। पावन हिते आहिनि बि त गुप्त, ॿाहिरां खां दिखाई कुझु न पवंदो आहे। बाप खे चइबो आहे नॉलेजफुल, ब्लेसफुल। हिते पूरा पावन त न थी सघंदा आहिनि, पर त बि जो पावन रहंदा आहिनि उहे गुप्त आहिनि। बाप ॿारनि सभु ॻाल्हियूं बाप में फुल आहिनि, इन करे उन्हनि खे ज्ञान सागर चइबो आहे। हर हिकु मनुष्य जी पोज़ीशन जी महिमा अलॻि अलॻि आहे। वज़ीर जो वज़ीर, प्राइम मिनिस्टर खे प्राइम मिनिस्टर चईंदा आहियूं। हीअ बि आहे ऊच ते ऊच भॻवानु। सभिनि खां वॾो पोज़ीशन निराकार बाप जो आहे, जंहिंजा असां सभु ॿार आहियूं। हुते असां सभु बाप सां गॾु परम धाम में रहंदा आहियूं। हुते असां सभु बाप सां गॾु परम धाम में रहंदा आहियूं। मथे उहो असांजो घरु आहे। हिते सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पाठ मिलियलु आहे। कोई हिकु जनम जो पाठ वॼाए करे वापसि हली वेंदा आहिनि। जीअं आत्मा आई ऐं हिकु जनम जो बाप सम्झाईंदा आहिनि, इहो मनुष्य सृष्टि जो वैराइटी ॼाण आहे, हिकु न मिले ॿिए सां। आत्मा त हिकु जहिड़ी आहे न, बाक़ी शरीर हिकु न मिले ॿिए सां। नाटक बि ॾेखारींदा आहिनि जंहिंमें हिकु जहिड़ी ॿ शक्लियूं ठाहींदा आहिनि, जंहिंमें मुंझी पवंदा आहिनि कि पतो न असांजो पति इहो आहे या इहो आहे। इहो बेहद जो खेल आहे। हिन में हिकु न मिले ॿिए सां। हर हिक जा फीचर्स अलॻि अलॻि आहिनि। आयु भले हिकु जहिड़ी हूंदी, परंतु फीचर्स हिकु जहिड़ा न हूंदा। हर जनम में फीचर्स बदलदा रहंदा आहिनि। बाबा चवनि था असांजा हर जनम में अलॻि अलॻि फीचर्स बदलदा रहंदा आहिनि। केतिरो वॾो बेहद जो नाटक आहे, त उन्हनि खे ॼाणणो खपे न। सॼी सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान असांजी बुद्धि में आहे। हर हिकु जो ड्रामा में जो पार्ट आहे उहो ई वॼाईंदा आहिनि। ड्रामा में कोई रिप्लेस न थी सघंदी आहे। हिन ड्रामा में कोई रिप्लेस न थी सघंदी आहे।
बेहद जो ड्रामो आहे, जन्म वठंदा रहंदा आहिनि, सभिनि जे फीचर्स अलॻि अलॻि आहिनि, केतिरा वैराइटी फीचर्स आहिनि दुनिया में, है न, केतिरा वैराइटी फीचर्स आहिनि। ये नॉलेज सिधी बुद्धि सां सम्झण जी आहे, कोई किताब आदि त न आहे न हिते। गीता जो भॻवानु हथ में गीता खणी ईंदो छा? उहा आहे ज्ञान जो सागर, पुस्तक थोरी खणी ईंदो शिव बाबा। पुस्तक त भक्ति मार्ग में ठाहींदा आहिनि न, त इहे सभु ड्रामा में नूंद आहे। हिकु सेकेंड न मिले ॿिए सेकेंड सां, जॾहिं खां भक्ति मार्ग जी पुस्तक ठहिणु शुरू थियण वारी हूंदियूं, ड्रामा में समय ईंदो त पुस्तक बि ठहींदी वेंदियूं। हिकु सेकेंड न मिले ॿिए सां। तव्हां ॿारनि खे त सभु सम्झाए ॾिनो आहे न बाबा सां ॿारनि खे सभु सम्झाए ॾिनो आहे। चक्र पूरो थी वियो, पोइ नए से शुरू थींदो। हाणे तव्हां पढ़ो था, चक्र पूरो थियो, पोइ नए से पढ़ंदासीं। बाप खे बि ॼाणे विया आहियो, रचना खे बि ॼाणे विया आहियो, मूल वतन खां ईंदा आहियो पाठ वॼाइण। असां मूल वतन खां ईंदा आहियूं हिन सृष्टि ते पाठ वॼाइण। स्टेज केतिरी वॾी आहे, इन जो कोई माप न थी सघंदो है न। हिन दुनिया में स्टेज ॾिसो केॾी वॾी आहे, हिन जो कोई माप न थी सघंदो, कोई बि पहुची न सघंदो। भल उहे चईंदा आहिनि हुन पूरी सृष्टि जो चक्कर लॻाई वास्को डी गामा या कोई हुयो, लेकिन बाबा चईंदा आहिनि कोई बि पहुची न सघंदो आहे, हिन स्टेज जो माप कोई न करे सघंदो आहे। सागर आकाश जो कोई अंत न पाए सघंदा आहिनि, हिन करे हिनखे चईंदा आहिनि बेअंत बेअंत। हिन करे हिनखे चईंदा आहिनि बेअंत बेअंत। त बाबा असांखे चवनि था अॻियां एतिरी कोशिशि न कंदा हुया, हाणे कोशिशि कंदा आहिनि। साइंस बि हाणे आहे, पोइ कॾहिं शुरू थींदी जॾहिं हुनजो पाठ हूंदो। त एतिरा इहे सभु ॻाल्हियूं शास्त्रनि में थोरी आहिनि। ॿुधाइण वारनि जे बदिले ॿुधण वारे जो नाम विझी छॾियो अथनि। इहे काली आत्मा, उहो गोरी आत्मा। काली आत्मा इन्हनि द्वारा ॿुधी करे गोरी ठहींदी थी वञे। जीअं जीअं असां ज्ञान ॿुधंदा वेंदासीं, सुधारंदा वेंदासीं, त असांजी आत्मा गोरी थींदी वेंदी। नॉलेज सां केतिरो ऊच पद मिलंदो आहे न। इहा आहे ई गीता पाठशाला। हिते केरु पढ़ाईंदो आहे? हिते भॻवानु राजयोग सेखारींदा आहिनि अमरपुरी जे लाइ। हिन करे हिनखे अमर कथा बि चइबो आहे। ज़रूरु संगम ते ई ॿुधाई हूंदी न, जे कल्प पहिरियों पढ़ियो आहे उहो ई अची करे पढ़ंदा, ऐं नंबरवार पद बि उहे ई पाईंदा न। बाबा चवनि था संगम युग ते ई बाबा अची करे गीता ज्ञान ॿुधायो हुनई, अमर कथा ॿुधाई अथई, ऐं जंहिं कल्प पहिरियों पढ़ियो हूंदो उहो ई अची करे पढ़ंदा, ऐं नंबरवार पद बि प्राप्त कंदा। त कोई नथो ॿुधे, कोई नथो पढ़े, त हुनजो असां ईअं न सोचो कि हिनजो पाठ ई न हूंदो, छा पतो अंत में निकिरी वञे। हिन करे कंहिंजो बि भरोसो न आहे। असांखे सभिनि जे प्रति शुभभावना शुभकामना करे ॾेई करे हलंदा हलो। पोइ कोई हाणे अचे, कोई पोइ अचे, कोई अचे ई न, इहे हुननि जो भाग्य अथनि। शिव बाप त अमर कथा ॿुधाइनि था, जे कल्प पहिरियों पढ़ी हूंदी उहा ई अची करे पढ़ंदा। त बाबा चवनि था कोई पुछे इहे नाटक कॾहिं खां शुरू थियो, तव्हां चईंदा इहे त अनादि हलियल ड्रामो आहे, गिनती जी ॻाल्हि ई न आहे। पुछण जो ख़्याल बि न अचिणो खपे। शास्त्रनि में सभी हाणे शास्त्रनि में सभी भक्ति मार्ग जी कहानियूं आहिनि जो पढ़ंदा रहंदा आहिनि। हिते त अनेक भाषायूं आहिनि, सत्युग में त अनेक भाषायूं न हूंदियूं। हिकु धर्म, हिकु भाषा, हिकु राज्य जी तव्हां स्थापना था करो। उहो माण्हू त शांती स्थापना करण लाइ राय ॾियण वारनि खे प्राइज़ ॾींदा आहिनि। शिव बाबा तव्हांखे सॼे विश्व में शांती स्थापना करण जी राय ॾींदा आहिनि।
पूरे विश्व में शांति स्थापना करण जी राय ॾिने त शिव बाबा खे छा प्राइज़ उन्हनि खे तव्हां छा प्राइज़ ॾींदा, उहो त ॿियो ई तव्हांखे प्राइज़ ॾींदा आहिनि, वठंदा न आहिनि। हीअ ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे, कल्ह जी ॻाल्हि आहे न, जबकि हिननि जो राज्य हुयो, हाणे त रहण जी जॻह ई न आहे। बाबा चवनि था कल्ह जी त ॻाल्हि आहे, कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां हिते राज्य कंदा हुआसीं न, हाणे त रहण जी बि जॻह न आहे हिते। हुते त 2-3 मंज़िल ठाहिण जी बि दरकार न रहंदी आहे। सत्युग में एतिरी ज़मीन हूंदी आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो महल हूंदो आहे, माण्हू आदि जी दरकार ई न आहे। सॉरी, बाबा चवनि था हुते त 2-3 मंज़िल ठाहिण जी दरकार न आहे, लकड़ियुनि जी बि दरकार न आहे। हुते त सोने चांदी जा मकान ठहींदा आहिनि, हुते मिट्टी ईट लकड़ियूं आदि जी बि दरकार न रहंदी, हिते त सोने ऐं चांदी जा मकान ठहींदा, साइंस जे जोर सां झटि मकान ठही वेंदा आहिनि। हिते त साइंस सां सुख बि आहे त दुख बि आहे, इन सां सॼी दुनिया खलास थी वेंदी। इनखे चइबो आहे फॉल ऑफ पॉम्पी। बाबा चई सॼी दुनिया, पुरानी दुनिया, सॼी दुनिया खलास थी वेंदी, इनखे चइबो आहे फॉल ऑफ पॉम्प्स। माया जो केतिरो पॉम्प आहे, साहूकार जे लाइ त जी स्वर्ग, इन करे उहा असांजी ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि। अॻियां तव्हां बि न ॼाणंदा आहियो, हिते त बाप अची करे डायरेक्ट असांखे पढ़ाईंदा आहिनि, ॿाहिरां में त पोइ बि ॿार पढ़ाईंदा आहिनि, मित्र संबंधी आदि बि यादि ईंदा रहंदा आहिनि। हिते त बाप बि सम्झाईंदा आहिनि, दिन प्रतिदिन तव्हां यादि जी यात्रा में पक्का थींदा वेंदव, पोइ तव्हांखे कुझु बि यादि न ईंदो, सिर्फ़ु घर ऐं राजधानी यादि ईंदी। पोइ इहे नौकिरी आदि यादि न ईंदा, मर्द ईअं जी वेठे वेठे हार्ट फेल थी वेंदो, दुख जी ॻाल्हि न हूंदी, हॉस्पिटल आदि त कुझु बि न हूंदो। बाप खे ॼाणे वरितो ऐं स्वर्ग जा मालिक ठहियासीं। तव्हांजो त हक़ आहे, सभिनि जो न आहे, छो जी स्वर्ग में सभु त न ईंदा न, इन करे असांजो त हक़ आहे पूरे विश्व जो स्वर्ग जो मालिक ठहिणु। छो जी असां बाप खे ॼाणे वरितो, बाप खे पंहिंजो मञियो, त जीअं असां अधिकारी आत्मा थी वियासीं। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, रूहानी पंडो ठही सभिनि खे रूहानी घर जो रास्तो ॿुधाइणो, ज्ञान ऐं योग जे अस्त्र शस्त्र सां सॼे विश्व ते राज्य करणो, डबल अहिंसक ठहिणो आहे। ॿियो आहे 84 जन्मनि जो ऑलराउंडर पाठ विझाइण वारनि खे हाणे ऑलराउंडर ठहिणो, 84 जन्मनि जो ऑलराउंड पाठ वॼाइण वारनि खे हाणे ऑलराउंडर बि ठहिणो न, हर प्रकार जो कमु असांखे अचिणो खपे, हुनखे चइबो आहे ऑलराउंडर। सभु कमु करिणो आहे, वैराइटी बेहद जे वैराइटी ड्रामा में हर हिकु आत्मा जो पार्ट आहे, ॾिसंदे हुए हर्षित रहणो आहे। वरदान आहे अविनाशी उमंग उत्साह द्वारा तूफ़ाननि खे बि तोहफ़ो ठाहिण वारा श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहे। उमंग उत्साह आहे ई ब्राह्मणनि जी उड़ती कला जो पंख, इन पंखनि सां सदा उड़ंदा रहो। इहे उमंग उत्साह सां ब्राह्मणनि जे लाइ वॾे खां वॾी शक्ति आहे। नीरस जीवन आहे, उमंग उत्साह जो रस सदा आहे। उमंग उत्साह मुश्किल खे बि सहज ठाहे ॾींदा आहिनि, उहो कॾहिं दिलि शिकस्त न थींदा आहिनि। जेका उमंग उत्साह में रहंदा आहिनि न,
हू मुश्किल खे बि सहज ठाहे ॾींदा आहिनि, कॾहिं दिलि शिकस्त न थींदा आहिनि। उत्साह तूफ़ान जो तोहफ़ो ठाहे छॾंदी आहे। अगरि उमंग उत्साह हूंदो आहे त तूफ़ान बि तोहफ़ो ठही वेंदो आहे। उत्साह कंहिंजी बि परीक्षा व समस्याउनि खे मनोरंजन अनुभव कराईंदो। अगरि उत्साह हूंदो त कहिड़ी बि परीक्षा व समस्याउनि खे मनोरंजन अनुभव कराईंदा। इहा अहिड़ा अविनाशी उमंग उत्साह में रहण वारा श्रेष्ठ ब्राह्मण असां आहियूं। इसरा यादि रखो, मां उमंग उत्साह में रहण वारी श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहियां। स्लोगन आहे, शांती जी वास धूप जगाए रखो त अशांति जी बास समाप्त थी वेंदी। शांति जी वास धूप जगाए रखो त अशांति जी बास समाप्त थी वेंदी न। जीवन में कोई बि असांखे अशांत करे थो या कंहिंजे बि कारण असां अशांत थियूं था त असांखे कहिड़ी वास धूप जगाए करे रखणी आहे कि इहा बि शांत आत्मा आहे। पूरे विश्व में सभी शांत आत्माएं हैं। पूरे विश्व में सभी शांत आत्माएं हैं। त हीअं शांति 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 शांति, त हिन सां असां अशांति जी बास समाप्त करे वठंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।